लेट कई थी लेकिन हाणे तोसां ॻाल्हि ॻाल्हाए वो शराबी क्या शराबी जो नशे में ना रहे, वो शराबी क्या शराबी जो नशे में ना रहे, वो शराबी क्या शराबी ऐसे जो आहे परवा मुझो मुर्शद कलंदर मलार वारनि जी ज़मीन पई आहे पंहिंजे ढंग जे भरिसां ॿुधण में आयो आहे त ही ज़मीन में वाटर सप्लाई प्लांट लॻे हुकुम कयो त इन खां ज़मीन खसूं तुंहिंजी ॻाल्हि सही आहे लेकिन इंजो खे अचण ॾे जो ताम कंदा तब को फ़िदाई फ़िदानी नत्ता शमशेर खान कसो कम कदे भी न करो ऐं जो वाला क्या नहीं मल्हार वाला क्या जो करो
नौकर बि नथा नज़र हिते साईं केरु आहियो कीअं अचणु थियो आहे तव्हांजो साईं पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो नालो काशिफ़ आहे ऐं असां NGO जे तरफ़ां आया आहियूं NGO जेके बि NGO आहिनि असांजो कमु इहो हूंदो आहे त ॻोठनि में जेके वाटर सप्लाई या ॿियो कुझु बि जेके कम आहिनि ॻोठ जेके थोरो बैकवर्ड हूंदा आहिनि त असांजो कमु आहे उन्हनि खे थोरो फॉरवर्ड आणण जे लाइ पोइ तव्हांजी मदद खपंदी तव्हां महिरबानी कंदो त पोइ तव्हांजी बि थोरो अलाई थींदी ठीकु आहे साईं पोइ असांजी बि पारत अथव पोइ मां मल्लू वारनि खे पाण बि ॾिसी रहंदुमि ख़बर आहे न तव्हां वञो अधु नवाब सां अधु अख़्तर खे चई करे मां हुन छोरनि खे घुरायां थो पोइ तव्हांखे फ़ोन ते ठीकु आहे पोइ तव्हांखे इजाज़त साईं तव्हां वञी सघो शमशेर खान शेर आहे जॾहिं बि मैदान ते ईंदो आहे त गिदड़ बि लिकी वेंदा आहिनि डरण में हिन छोरनि खे मां पाण ई ॾिसी रहंदुमि इहे मल्लू वारा पाण बि ज़मीन ॾींदा अल्लाह जे असल अदा तमामु बहितरीनु थियो आहे वॾो वॾो ख़ुशि थींदो पाणीअ वारा बि सही ॾिना आहिनि हा अदा तूं सही थो चवी हा अदा वॾो आहे अदा इहो कमदार ईंदो पियो आहे पंहिंजी तरफ़ ख़ैर त अदा हुन सां गॾु वॾेरे जो भाउ बि अचे थो अदा अचणु ॾे इहो चंडो ते वेंदो आहे न उते ख़ैर न हूंदो ओए बैठा ही समूहन वटजे ने हाणे वठी जांदो ख़बर आहे ना तू जल्दी वञ अस्सलाम वालेकुम ख़ैर त आहे कमदार एडो तकड़ में चबो काडे पे वने खैरा कमदार कली कडी ॻाल्हि न कंदो भली ताके सरदार सॾे तो हलो ता बंगले ते अदा वडो अचे असां शाम ईंदासीं साईं ताके हाणे हलो ता हाणे हलो साईं मिलूं ता हलो साईं हलो आगे बैठे होते तव्हांखे सरदार घुरायो तव्हांखे मुंहिंजे भाउ ऐसा फसल कटाई पे कयूं असां पे फसल हलो मैं भाउ घुरायो अथव जल्दी हलो ऐं हाज़ुर साईं त वॾो अचे असां ईंदासीं हाणे हिन वक़्तु हलो ख़बर नथी मुंहिंजे भाउ जी हाणे हल हाणे हाज़ुर साईं अदा वॾो अचे बसि अचूं पिया थोरो थधो तो थी मलार तो साईं चयो न असां ईंदासीं को हेसि ताईं आयो आहियां तव्हां नाचो शाम ताईं था वे न मुंहिंजे भाउ खे सुञाण त था न केरु आहे साईं सुञाणियूं था तव्हांखे बि सुञाणियूं था तव्हांजे वॾे भाउ खे बि सुञाणियूं था घबरायो न असां ईंदासीं तव्हां हलो हाणे वॾी राति वॾा गरम लॻी पिया छा सलाह करूं ते वरी परवेज़ घबराए न सिर्फ़ हिकु दफ़ो अदा दिलावर कयूं पुछा करे वठूं बाक़ी ख़बर थी मलार दरियाव अहिड़ी गरम शयुनि खे थधो करणु ईंदो आहे हलो अस्सलाम वालेकुम कमदार कली खुशखबरी खड़ी है या अडेरा कमदार कली ॻाल्हि कॾहिं न कंदो भली साहब बाक़ी तव्हांजे लाइ वडेरा सभु सुठी ॻाल्हि आहे कमदार कली फाट भी सही साईं हे छोरा ईंदा पिया अथव अदा ये मुंहिंजे चवण त न आया पर हाणे ॻाल्हियूं खोले कजां कमदार कली उथी आए बीरो इस दो पे केड़ा इंदा ये अस्सलाम वालेकुम सरदार शमशेर खान ख़ैर त हुयो नंढो वॾो मोकिलियो हुव असां ॾे छाजे करे सरदार हुकुम कयो असांजे लाइ तुझी पहिरीं गलती त इहा आहे
जो मुझे अद्धे के मोटायो हो साईं असां तव्हांजे नंढे अधे खे मनत न कई से पर असां चौधरी असांजो वॾा अदा अचे असां अचूं पिया ऐं असां हाणे हाज़िर आहियूं दिलावर लेट कई थी लेकिन हाणे तोसां ॻाल्हियूं ॻाल्हायूं होता साईं असां ग़लती थी हुई हाणे असां आया आहियूं हाणे तव्हांजो हुकुम खपे अदा आया हाणे घड़ी मिस्किन दिलावर वारा आया आहिनि हाणे उन सां ॻाल्हियूं ॻाल्हाए हाणे बसि कमदार कली ॻाल्हि कॾहिं न कंदो भली न तव्हांजे खेर न आहे मलड़ू अधे दिलाल खाने के समझायो थी तक नंबर 4 वाली जमीन थींदो है ना सरदार शमशेर खान ज़मीन सां कीअं ॾियूं इहो त असांजो गुज़र सफ़र दिलाल गुज़र सफ़र सां न ॼाणी हुई असां जेकी शइ चई आहे उहा ज़मीन सरदार शमशेर खान अबंकन जी निशानी असां ज़मीन कॾहिं न ॾींदासीं दिलावर तव्हांखे बि अबन ॾाढनि में लॻे थो त वञिणो आहे छो त तूं नवाब खान जी अञा ॿी महिल कोन ॾिठी आहे सरदार ज़मीन मां हूंदी आहे मां कॾहिं बि न विकिणंदी आहे परणू तुंहिंजे लाइ मां आहे असांजे लाइ ज़मीन आहे ॾींदो आहे या ठीकु आहे या न उहो अशर कंदोमांइ जे पियो चिरे सां न कयो मां बसि साईं असां ग़रीब आहियूं अरे त कोन हे तव्हांजे हिकु धमकी सां ज़मीन विकिणी थियूं अदालत चयो न ॾींदासीं त न ॾींदासीं पोइ भले मारे छो न दिलू शाम ताईं ज़मीन जा कागज़ मिलंदी इन वात ॻाल्हि छोड़ खे पंहिंजनि खे सम्झाए न त उहो अशर कंदोमांइ जीअं पियो चिरे सां न कयो मां सरदार शमशेर खान मारणो थी मारे छॾ अबे चंडेसर जी निशानी कते न ॾींदो असां ज़मीन टोकिया हाणे हिकु मिनट में टोटा टोटा छड़िया पर खड़े नहीं केरला अदार कर थजो थी इन्हनि जो बिलो मां कयां थो कंदार कली कनो ते करे काॾे वेंदा इहे शिंगड़ा काॾे न बची सघंदा नवाब खान जी मलक मुंहिंजा बाज़ू आहिनि मूंखे घबराइण जी ज़रूरत नाहे बेवदा सरदार का मुकाबला सरदार अति बड़ी खुशखबरी हाँ है साथियों से सरी उतार दिया बड़ी मदद मामा तुम मती बाल्टी काटी आता दी की ज़मीन है इतनी सारे खराब करे अरे आती बने छा तो चवे सच तो चवा मामा सच तो चवा हलो ता सच मामा भाई तो आएंगे मामा भाई तो शमशेर खान केड़ा जुल्म करे थी असां सां बचड़न जा ताणा पे साड़े ता दिलावर खबर हुई इहो नवाब कमीनो पर मां इहो न सोचो एॾो वॾो कमीनो थींदो हाणे हुन सां हिक ई कहाणी कंदासीं गाए वॼाए विड़ंदासीं अदा ये सॼो कारण इनी एक्टर का जो हूंदो मामा ना मां ने पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे त इहो कमु
कमदार कली जो है गाए गाए वर्तमी कमदार शमशेर खान का उत्तर तवेर अठू साला कमदार कली जी जी शायद इन मलड़ू के खबर ना है कि नवाब खान जो इन्हें जीवा रोत तैनी के अगवा करे अदा वडे जे दिया थैंक यू हड़ो ताए हुकुम खते हानी अचो कमदार कली कमदार उठ शागिर्दा सारे गुडी भैया शागिर्द सारा बटुआ लिखा तो शागिर्दा गाल बदी दीड़े तेरे दिलावर खान की छिकतान दिया इन को मरे तो चावल खाऊं दादा नसाद खुट्टी पैती हल्लो त भंगा मौको जो पियूं अरे दालों को सनाई कदो वाली राव पियूं बे यार मलारा तो क्या चाहिए ना तो जमीन जा कागज पांजा पुजाई वञो न त एड़ी हालत कंदो है ये पियूं चढ़े सदा कयो मां सत्रो वणे जुल्म कर जमीन त छा तुके जमीन जे कागजन जो एक पल्लो भी न ॾींदासे अरे मनड़ू तू केड़े बाग जी मोरिया जो अदा वडे खे जवाब तो दी अरे नवाब भाइयों की तो मारे छड़ी चाहिए हितो मां आजाद थो मायना उल्लड़ी तो बाइन के हिक हिक करे मारींदुम मारींदासे लेकिन इतरो जल्दी न भजाए भजा डोड़ा है छो त नवाब खान जा वेरी बच्ची न सघंदा आहिनि न नवाब यार आया मजा भार हलार ज़बान हेठ कर गला सरदार जगो कमदार कली ये सरदार हर भटन ते लूण खबर पैद बदल जी त सरदार के किए ना तो करे विजय सलून सरदार की सामने थींदो सरदार की तुंहिंजी हैसियत तुंहिंजी छा सरदार के जवाब ॾियण जो इहो ई अंजाम थी हेलो कैसे ऑर्डर बुलाया था थैंक हालात तो सही है कुछ है मगर नहीं मुझे पता लगा तो ठीक है मामले हाँ सही खास करता जल्दी में सही हाँ खबर पौंदी ना इन मलड़ू जी दिलदार जी कैसे चौची तो उनके कम पतो करा कानून भी मांझो फैसला ही मांझा चौड़ा साहब एक ही बदला बान जो छोरा वत गड़ा भगलन
मलार तू जेको रह सके जमीन न तो दे थोड़ा ये तो खबर कल कलो को राजा वारो छोरो थी तू अमीरन सा तो पिटाईंदो अते छोरा ये तो खबर तू शमशेर खान सा तो टक्कर खाए चिट्टे खादो तई चल फटो न में थी तन्नी शमशेर खान जी हवाले कर नता मुझो नालो तई ऐसे जो ओडो साहब इतो आया नक में नोड़ी घुमई तो आ सखर रोड़ी ओढ़ा जेको बड़े ही वनी कर बस भलो यो थी त मारे छल तू अन्या खिले तो तू अन्या मुझे सामो खिले तो छोरा को वडो बे आया आई तो के शायद तुम मौत खयो आ बस कर सीधे साफ से कहना तो ये इतनी जुरत तू मुझे साफ साफ तो कहना लो थी तो पंजे भाइरन के समझा हथ दिने या जमीन ने तो मुझे साफ खबरों के न शमशेर खान मुझे कुलंते कुले जहाँ भी हमको दिक्तो मारना कभी मार तोरा सरदार शमशेर खान सा ये तो डरे उसने प्रयोग कहा था साहब यो खोलता से साहब खोलता चली जो इश्क एड़ो जवड़ई बजिया पुलिस मारन क्यों लिया मामा जल्दी कर पुलिस जल्दी आ वारो क्यों वठन वारो क्यों ना भैया ती वठ पियो पानी तक खारो परवे तो मां बनी आया दिलाई तो न जान मामा ठीक है हथन का बचिया ये चक्कर हिन कानून जे हथ में जरूर ईंदा छो त मुंहिंजो नालो आहे इथे जो ओठो जो आया नक में नोड़ी घुमाईंदो आया सखर रोड़ी मिठू देख खबर तो कोई तो शिकार नजर अचे तो या ना सरदार घबरा ना शिकार जी तलाश में आ सरदार अज टेरो भलो दुश्मन जा कदा खणी खणी तो दोस्तम हनु दिसिया त काते शिकार आहे जन्ना सरदार तो जो हुक्म खपे मां आए बना तो ये बेरो के रास्ता मत कर अदा असा जुल्म आयलो जुल्म जायलो अथा असा जेके बाऊ ताड़ पना वठण आयो आ वठण आया भला पो हलो सरदार दे जो अगो सरदार मुर्गा आतियान भले के थी वठी आए ने पीछे आओ बते
केरो ता नालो त ॿुधायो न। सरदार असांखे पनाह जो ज़ुल्म जे ॾाढा आयल असां माण्हू सिंधी आहियूं। सामिन ते असां पंहिंजो सिर घोरींदा आहियूं। उथो मथे। घबराए ना, तुझो दुश्मन ये समझ मुंहिंजो दुश्मन आहे। हे वठ तू हथियार। वो शराबी क्या शराबी जो नशे में ना रहे। वो शराबी क्या शराबी जो नशे में ना रहे। वो शराबी क्या शराबी ऐसे जो तौबा करे। वो शराबी क्या शराबी दिल में जिसके गम न हो, लुट गया समझो शराबी। जिसके हम न हो, ओ साकी साकी रे साकी साकी, आपस और न जाए कोई ख्वाहिश बाकी। ओ साकी साकी रे साकी साकी, आपस और न जाए कोई ख्वाहिश बाकी। वो शराबी शराबी जो नशे में ना रहे। वो शराबी क्या शराबी वो शराबी क्या शराबी दिल में जिसके गम न हो, लुट गए। शमशेर खान चाकरान के घोड़ो पदो नंबर हुकुम खपे तो जो रा चाकर तो छाप पर चाकर जी पूरी टीम के घुराया तू। हेलो धक्का खान नवाब खान तो गले शमशेर खान जो भा जल्दी में उतार के पहुंची वन 5 मिनटन में पूरी टीम सागर सरदारी बादशाह जो खाए
ले कराए चाकर खाने सुना भली है ले कराए ले सरदार अॼु तोखे कीअं चाकर खान यादि आयो चाकर खाने तव्हांजी ज़रूरत हूंदी ॿियो कंहिंजी हुजे हा छो जो भलो न कयो आहे चाकर खाने मुंहिंजे ॻोठ में वात ॻाढ़ा छोरा पैदा थिया आहिनि छो जो मां तोखे अॾो ॾेई छॾियां तो सरदार शमशेर खान जो मूंखे छोरनि जा सिर खपनि सिर सरदार कंदा खणी ॾेखार तोखे मशना मूंखे तो भरोसो आहे ये मल्हार वारनि छोरनि जा सिर खपनि सिर सर असांखे इजाज़त खपे ठीक है चाकर खान तव्हांखे इजाज़त आहे बाक़ी असांखे 2 ॾींहंनि जे अंदरि इन्ही मल्हार ऐं चिल्लू वारनि जा सिर खपनि सिर ख्याल कमदार है डॉक्टरन जो नालो ही कोने कमी में निशानी कोन तने फसल जो दे आलो फसल सरदार बयान न दिसो पाण माशाल्लाह इन चक्कर फसल खाली कई हो हां थ्रेशन जी बाला थ्रेशन ते हणाइंदा से जल्दी जल्दी हणायो माल बसाए वाणी दे अच्छे न जो खैर नहीं अच्छे पहुंचे से कमजोर को पलाद बढ़ दो बकस काटी वाह मां जो तुम शैतान कर मां हला ढोणे जो कि न के जाम ओके बल जा मारे वो तो शमशेर खबर पे ना तो खुदा के सबर क्या ओ मौला मारे बड़ी पंजे भाव शमशेर के बुधाए हाने तू जो मारो अगर बुधो मासे तो जान में न उड़े खबर अदा खैर ता है मलुक भैदो थो अचे लाख जो भैदे अच्छा लगे तो तक खैर नहीं सरदार रुका लगे तो तक खैर नहीं रुस्तम का थे तुम तमायो हो जमीन ते सरदार रुका आजो छोरा खैर ता है आखिर हाथ तकाओ हमको थी वहां सरदार है रुस्तम मरियो नथो थी सके उत मलूक वही ना दिलावर वरन के बुधाई असा वजूदा वडे जो ओने हले आचो वज सरदार रुका हो नलाई रुस्तम जो पलाद वरदा से जरूर खंदा खड़ी चढ़ी तुम अचो एडा फायर हट तुम बशना सरदार है छा सलाह थई हलऊं इनी वात गाड़े छोरन जो कम खत्म करण अरे तू जो हुकुम खपे वारन ने फोन करे चले सरदार है हाल तारऊ पो उस्ताद धमाधम मस्त कलंदर
अथनि हथियार फिटी कया लेकिन हलाइण में विसारिया अदा कर जो हाणे बात बचा तो मेरी नबीर खान इमदाद पहुंची हुआ लेकिन जवाब कॾहिं ॻाल्हि न कंदा भली मरी वई ग़ज़ाए इलाही अरे चयो मां हिन मूंखे मारे छॾ वॾी ग़लती कई मूंखे ज़िंदा छॾे तू जो दुश्मन का गिरफ्तार कई वञा तो पर माल केरु खाराईंदो अचो मुंहिंजो कमु आहे कानून सां फाड़ दो यार मैं भला अब जान वो मत क्यों ये इतनी जुर्रत कली उठ जा फोटो निकल लाल जो नौकर अली जे लाल जो नौकर मुझो वाला मुकद्दर आया मुझे तेरी आहे परवाह मुझो मुर्शद कलंदर रा निशानिया है पंजतंदी वलायत जो नगीना निशानिया है पंजतंदी वलायत जो नगीनो अली जे दर जो आहे सग अली जे दर जो आहे सग ज़माने जो सिकंदर आ मुखे कहिड़ी आहे परवाह मुझो मुर्शद कलंदर